अवल अल्लाह वलीम आलालम जोधणी अवल अल्लाह वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सदायती सभ का बुख न बासे का सदायती सभ का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूंसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो खुशन भरियो ऐं मुस्कुराहटुनि वारो ॾींहुं गुज़रंदो हुजे अव्हां पंहिंजे किर्त में पंहिंजे कम में अॻु भरा हुजो पोइ तालीम जो मैदान हुजे हुनर जो मैदान हुजे या पंहिंजे ज़मीन जो कमु हुजे या त ॿिया केतिरा ई कम हुजनि महिनत मज़दूरी हुजे वण जो वापार हुजे उन में अॻु भरा हुजो ऐं पाण खे कॾहिं बि हेखलो न सम्झंदा हुजो मदद कंदा हुजो महिनत कंदा हुजो ॿिए जी मदद कंदा हुजो त अव्हां जी मदद थी पवंदी हुजे सो सुठे कम सां सुठे अमल सां सुबुह जो कम खे माण्हू जॾहिं शुरूआति कंदो हुजे कम जी शुरूआति थींदी हुजे त सॼो ॾींहुं माण्हू जो सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं चवंदा हुजनि जेके पंहिंजे कम सां जुड़िया रहिया हुजनि न उहे पंहिंजे मंज़िल ते पुॼी विया हुजनि पर जेके कम खां कीॿाईंदा हुजनि पंहिंजे कम ते पुॼी न सघिया हुजनि पोइ उहे जेके हुजनि हमेशह पुठिते रहिजी विया हुजनि पोइ क़ौमूं तालीम में पुठिते रहिजी वियूं हुजनि या हुनर में पुठिते रहिजियूं या साइंसी कम में पोइ अव्हां ॾिसंदा हुजो त असांजूं ॿहिराड़ियूं जेके हुजनि उहे तालीम में अॻे जा माण्हू त एतिरा अॻियां हुजनि जो तालीम में ॾाढा अॻु भरा हुजनि पर हाणे वरी जो ॾिसंदा हुजूं त असांजे ॿहिराड़ी जी तालीम ॾाढी पुठिते ॿहिराड़ी छा पर शहर में बि रेसो घटि हुजे दुनिया जा माण्हू अॻिते वधी विया हुजनि असां पुठिते रहिजी विया हुजूं इन ते बि सोच वीचार करणु पाण खे ज़रूरी हुजे हीउ दौरु हीउ वक़्तु हीउ साइंसी दौरु अहिड़ो हुजे जो पढ़ियो लिखियो जेको हुजे इहो अॻु भरो हुजे बाक़ी जेको हुजे पढ़ियो लिखियो बि हुजे अॻु भरो बि न थींदो हुजे तालीम में हुनर में त पोइ पुठिते रहिजी वेंदो हुजे सो अव्हां हर मैदान में अॻियां हुजो ईअं न हुजे त जीअं देरि सां हेॾां मड मां अचे ईअं बि अव्हां पुठिते रहिजी वेंदा हुजो पुठिते छो हुजो लाज़मी ॻाल्हि हुजे माण्हू खे को कमु हुजे को कार हुजे को माण्हू कपिड़ो धोईंदो हुजे को थां ठिकर धोईंदो हुजे को फरियो ॾींदो हुजे उहो कमकार बि त जनानी खे करणो पवंदो हुजे न कहिड़ो तूं कंदो हुजे ओ लारीअ जो टाइम हिकिड़ो हुजे पोइ जेके हुजनि उन में लारीअ में सफ़र करण वारा हुजनि उहे परेशान थींदा हुजनि ईअं साम्हूं हिते हुजे हा भूंगी हो रामणी हा राधल वरी हाणे हिनजी लारी वेंदी हुजे उहो माण्हू जेके वेठा हुजनि इंतज़ार में ॾिसंदड़ जेके हुजनि उहे चवनि माई केॾे वई हा उन्हनि सां बि हा हुजे के मर्द माण्हू भले थोरो अॻां हुजे जनानी वरी बि पुठियां ईंदी हुजे पोइ वरी घर जो थां ठिकर हुजे उनखे बि थोरो सवलो कंदी हुजां को फरियो को ॿियो को टियो इहो बि लाज़मी हुजे बाक़ी हाणे इहो तोखे लाज़मी हुजे सुबुह वर्ज़न कंदा इहा तोखे माण्हू अहिड़ो लाज़मी हुजे माण्हू सच ॻाल्हाए न थांवा धोता हुजनि हींअर 100 थांवा धोई आहे जे पाड़े वारनि जा ख़राब धोई ते अचे पहुती हुजे तूं धोता हुजनि हे ठिकर थां सभु तो धोता हुजनि अॻियां हलंदी हुजे ॻाल्हि कंदी हुजे लारीअ जी तालीम जी पढ़ीअ जी हा बाक़ी तूं त हमेशह हाणे ईंदी हुजे कोई त मां चोर न हुजां के बस छुपी हीअं खीसे मां 10 तुंहिंजे मां कढी भगी हुजां हा इहो लाज़मी हुजे सुठी तरबियत तालीम हुनर ऐं बाक़ी जेको हुजे हिन सां पता जेके हुजनि इन्हनि खां परे रहंदा हुजो झेड़नि खां झटनि खां इन्हनि खां बि परे रहंदा हुजो मोहबत जो ॾीओ ॿारींदा हुजो इल्म जो ॾीओ ॿारींदा हुजो हुनर खे जेको हुजे अॻिते वधाईंदा हुजो सहूर जेको हुजे उहो लाज़मी हुजे शोभा हाणे जेके चांवरनि जो फसल जंहिंजा इहो लथा हुजनि सारियूं लथियूं हुजनि उहे जेके आबाद घर हुजनि उन्हनि जी रड़ ते रड़ हुजे ॻाल्हि ते ॻाल्हि हुजे त अघु न मिलियो हुजे सारियुनि जो असां नुक़सान में विया हुजूं हीअं थी पियो हुजे टमाटो जेको हुजे उन ते त वरी दुनिया जा माण्हू पर असांजा पंहिंजा माण्हू चवनि त हाणे
मां कल्ह ॾिसां त ईअं भोग में वरी चवनि हिकिड़े हमरा खे वारंट लाइ सॾींदा हुजनि अॻियां सवें माण्हू हुजनि उनखे वरी 6 जेके हुजनि इहे 5 इहे टमाटा ॾींदा हुजनि हाणे अॻे दौर हुजे त को कमु सही न करे हुनखे टमाटा उछला हणंदा हुजनि हाणे वरी वारंट में मिलंदो हाणे टमाटनि कढ़ो ॾोह करो असां जंहिं साल चऊं त हेल न पोखणा हुजनि उन साल वरी अघु थी पवंदो हुजे असां वरी वाकई ना पोखून ने वरी चढ़लो जन सोन खां बि चढ़लो सोन खां चढ़ी वेंदा सोन खां बि चढ़लो जन न त हिते जॾहिं वरी असां पोखूं त वरी टके धड़ी पोइ हिन जी बि भाग न हुजे पोइ हीअ बि चवंदी हुजे तोखे कहंडा न अचे हेतिरा लाइ को ॿियो फसल पोखूं हाणे इहो त जंहिंजो भाग न भला हारे न भैया जमींदारनि बि कहिड़ो ॾोह करो हुजे कणक में हुननि खे अहिड़ी मार पई हुजे जो माना घर रखे छॾी हुजे हुननि टमाटर सुरो करे हाणे वरी जे सारूं लथूं हुजनि उहे बि ईअं हुजनि हाणे त वरी चवंदा हुजनि सोन बि किरंदो वेंदो हुजे मूं चवां इहो इनखे छॾे न इहो जेॾो वञी किरे न हाणे माई लीलमन खां बि तूं वई हुजी हाणे लीलमा पाई ॼण ढिंगर ते काठी पई हुजे को कपिड़ो पियो हुजे हाणे सुबुह सुबुह सां इहो 8 कारे ते वञी ॻाल्हाईंदी हुजे माण्हू सुबुह सां माण्हू हाणे तोखे कहिड़ो मजबूर करो हल ॻाल्हि करूं का कम वारी का सही ॻाल्हि करूं हाणे सोन जिते मूंखे फ़ाइदो मिले उते वरी तूं बनाओ न ॻाल्हि खे कटे छॾी जहिड़ो पतंग हीअं लीड मां कटजी गई हुजे हाय शाबाश जनानियुनि सां उनजे मस्कत जी ॻाल्हि करी त वाह वाह जे न त लाज़मी हुजे पंहिंजो बि त मक़सद पूरो थींदो हुजे न रखो बस तुंहिंजी ॻाल्हि अॻे हुजे पोइ बि टमाटो चढ़ियल हुजे सोन लहंदो हुजे हाणे वरी इन करे हाणे टमाटो बि सोन में सोलो हुजे हींअर अॻे त वीचारा मुफ़्त में ॾेई ईंदा हुजनि बसि कंहिंजो त मालिक साईं भलो कंदो हुजे अब उते जिथे अवां सॼो ॾींहुं वञी ॿिया फुज़ूल ख़र्च करा नसा पता हे करो भला जे हे टमाटा कंहिं हारीअ खां कंहिं जमींदार खां वरिता हुजनि सुठो थी पियो हुजे हा त धरतीअ जा माण्हू हुजनि उहे फसलनि ॾांहुं अचनि उन्हनि खे इहा ख़बर पवंदी हुजे त नंढा नंढा फसल जेके हुजनि उन में तमामु घणो जेको हुजे फ़ाइदो थींदो हुजे हा सो प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे ऐं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अवां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल उन सां गॾोगॾु मेहरान टीवी ते बि ॾिसी सघंदा हुजो पर मेहरान टीवी सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे अवां उनखे वञी फॉलो कंदा हुजो उते बि वेंदा हुजो त खोड़ सारियूं चटपटूं अहिड़ो मेहरान टीवी जा रंग पिया हुजनि जो अवां ॾिसंदा हुजो कलाम ॿुधंदा हुजो विज़िटिंग कंदा हुजो त उते तव्हांखे वॾो माना ॻाल्हि खे वणंदी हुजे वॾो रंग लॻो पियो सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में हो बेपर बिठा हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआत में ऐं अहिड़ा सुहिणा कलाम अहिड़ियूं सुहिणियूं वायूं इहे सभु हुजनि पर हाणे कल्ह ऐं 3 ॾींहं इहो जेको हुजे सिंध जे उन्हनि रागियुनि खे बि यादि कयो हुजे सो अॼु सोरा फ़क़ीर खे यादि कंदा हुजूं कल्ह खां वठी हुननि जा ॾिहाड़ा मल्हाइबा हुजनि सो सोरा फ़क़ीर ऐं साथियुनि खे यादि कंदा हुजूं सो अहिड़ो भलो कलाम हुजे सोरा फ़क़ीर जो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा खोड़सार कचरियूं
नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंदर निमाणी आया निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो। के नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हा संछर या चर ते अव्हां सां असां सफ़ा ऐं सुबुह सुबुह सां 10 खां 12 ताईं अव्हां जे साम्हूं हुजूं। अव्हां पंहिंजे हींअर जेके हारी भाइर हुजनि उहे फ़सुलनि जो उन्हनि वटि तमामु घणो कमु हुजे उहे मसरूफ़ लॻा पिया हुजनि पर अव्हां जिते जिते हुजो मसरूफ़ हुजो पर अव्हां प्रोग्राम खे पोइ बि अचे ॾिसी सघंदा हुजो या जेके वेठा ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार मुंद मटिजी वई हुजे हलो हलो अस्सलामुअलैकुम भाऊ छा हाल थी? वालेकुम सलाम भाऊ ख़ैर केर भाऊ कहिड़े शहर खां? मां बशीर खुश जैकबाबाद खां छा हाल आहिनि तुंहिंजा आदि जा? अदा बशीर खुश चाक चङो भलो आं बि ठीकु राधुल बि ठीकु हुजे। अल्लाह जो लख शुक्र मुंहिंजे घरवारी सां ॻाल्हाए फिरोज़ा सां। वाह वाह अदीअ खे फोन ॾींदा हुजो असांजे भाॼईअ खे। हेलो मामा बाबा ठीकु हुजो चङियूं भलियूं। हा तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। तव्हां सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो बचड़ा ठीकु हुजनि? हा दी तुंहिंजा बि ॿार बच्चा तव्हां ख़ुशि आहियो? अदीअ साहब हुजूं असां पाण में ॿई ख़ुशि हुजूं वॾा बि हुजूं त ॿार बि पाण में हुजूं बसि दुआ कर मूंखे पुटु थिए न। बसि असां दुआ कईसीं अव्हांखे पुटु ज़रूरु थींदो हुजे। हा वाह जी जी मामा। वाह बाबा मां चयो दुआ करे छॾी हुजे फ़क़ीरनि मालिक ॾियण वारो हुजे बाबा। हा 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 फ़क़ीरनि दुआ करे ख़ैर हुजे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? हा हा दी तूं ख़ुशि आहीं? ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो राम राधा तव्हांखे कीअं लॻंदो हुजे? ॿुधाए हिकिड़ी। हा पियो चवंदा हुजूंसि सो अदो ठीकु हुजे। हा हा सहरो चवंदा हुजूंसि ॿुधाए राधुल अव्हांखे। मामा तव्हांजो वॾो वॾो महिरबानी। वॾो महिरबानी अदी तव्हांजी वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं। अदो असांजो काॾे हुजे फोन खसिजी वई हुजे त वरी अदो वियो हुजे छा? ओदा अधे खां मामा तूं हेॾे ॻाल्हाईंदो हुजे। हा अधे खां फोन खसिजी वियो हुजे माण्हू हाल अहवाल त ॾींदो जेको बात जो हाल अहवाल हाणे हे अमुन जी ॻाल्हि हलंदी हुजे तुंहिंजी ॻाल्हि खे मान मिलियो हुजे त अमुन अमान हुजे सिंध में हाणे सभु हथियार फिटा कंदा हुजनि खीर खंड थींदा हुजनि पोइ हिन ते मिसरियूं विरहाईंदा हुजो खंडूं विरहाईंदा हुजो त इहा अमुन जी ॻाल्हि थींदी हुजे भाईचारे जी ॻाल्हि थींदी हुजे हूअं ई हे जेका धरती हुजे असांजी इहा अमुन वारी भाईचारे वारी मोहबतुनि वारी धरती हुजे पंहिंजा पाण में वेही पोइ रगो नफ़रतुनि में हुजूं पोइ जहिड़ा दुश्मन पोइ असांजी इहा ज़िंदगी ईअं सम्झो के कम जी न हुजे सो जंगुनि खे छॾींदा हुजो फसादुनि खे छॾींदा हुजो मोहबत जो जेको हुजे हीअं ॾीओ ॿारे रोशन कंदा हुजो उन में ई मज़ो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? खैर अदा तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पियो तव्हांजो बहितरीन प्रोग्राम। वाह 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 पंहिंजो नालो त ॿुधाईंदा हुजो। मुंहिंजो नालो दादा मां ॻाल्हायो सिकंदर अली शाह खैरपुर मीरठ मां। खैरपुर मीरठ खां सिकंदर अली ॿियो ख़ैर हुजे खैरपुर जा माण्हू ठीकु हुजनि? खैरपुर जा माण्हू सफ़ा ठीकु लॻा पिया आहिनि गुलनि वांगुरु ॿेकनि था। वाह 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 इहा ॻाल्हि भली हुजे गुलनि वांगुरु टिड़ंदा हुजनि ऐं मुस्कुराईंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कई हुजेव माना रंग वांगुरु वणंदा हुजनि सुबुह जो। हा तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा हुजूं असांखे ॾाढो भलो लॻे थो प्रोग्राम कॉल बि कई आहे। वाह वाह इहे साईं मोहबतूं आवाजूं हुजनि। जी जी तव्हां ॾे टमाटनि जो ज़िक्र हले थो साईं टमाटा महांगा थी विया आहिनि ॾाढा साईं।
अब टमाटा त ॻाल्हि कई हुजे सॼी ॿुधी हुजे अवां हा त टमाटा बाबा जिथे ज़मींदार ऐं हारीअ खे नुक़सानु पहुतो हुजे भला हिकिड़े फसल में हू वीचारा बि कमाईंदा हुजनि हा त हिकिड़े में हू वीचारा बि कमाईंदा हुजनि त कणिक में नुक़सान कमंद में नुक़सान सारियुनि में नुक़सान पोइ भाण महांगा तेल महांगा कर्ज़नि में काबू हुजनि वीचारा टमाटे में त कमाईंदा हुजनि न हा हलो वॾी महिरबानी महिरबानी अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं छा थियो हुजे इहा ॻाल्हि अधे खे न वणी हुजे टमाटे वारी हा हा त महांगा हू चवंदा सस्ता हुजनि मुफ़्त में मिलंदा हुजनि इहो भला सस्ते वारी ॻाल्हि त जनानियुनि खे जेका हुजे तकलीफ़ ईंदी हुजे मर्द माण्हू जो इन सां छा हुजे हलो अस्सलाम वालेकुम मामा साईं वालेकुम सलाम मामा फज़ल ठीक चाक चङो भलो दुआऊं अल्लाह जा एहसान कुर्ब मालिक जा तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर आहे दुआ तव्हां खां कई खैरपुर मां फोन हुजे वरी खैरपुर वारा खीर खंडु हुजनि हा साईं सॼी ख़ैरपुर लॻी पई आहे खीर खंडु वांगुरु माखी मखण वांगुरु वाह 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 तबियत कीअं हुजे मौसम तव्हांजो प्रोग्राम शुरू थियो तव्हांजी ॻाल्हि बि ॿुधीसीं ऐं तव्हांजी जेका नसीहत चई उहा बि ॿुधीसीं ऐं मामी जेका ॻाल्हि करे पई अव्हांखे त ज़ाइफ़ां जी ॻाल्हि मथे हुजे छो जो घर जी मालिकानी ज़ाइफ़ आहे हा बाबा जनानियूं चवंदियूं हुजनि त असांजी ॻाल्हि मथे हुजे पोइ मर्द सदाईं रुॻो इहो ॻाल्हियुनि में हुजे मर्द वीचारो सॼो ॾींहुं ॿाहिरि कमाइण कढे घर खे ज़मानी संभाले ऐं ज़नानी पढ़ी लिखी हूंदी आहे त सॼो घर ख़ानदान पढ़ी वेंदो आहे हा पर बाबा हिसो हिननि खे बि ज़रूरु मिलंदो हुजे ॻाल्हि हिननि जी बि करणु हक़ हुजे छो हक़ हुजे आओ आओ हक़ हुजे हा न हक़ न हुजे बाक़ी छा हुजे को कर्ज थोरी वठूं न अव्हांजो क़ुरान तमामु बहितर हले थो नसीहत बि हले थी ऐं हाणे थोरा फ़क़ीर जो तव्हां बहितरीन कलाम हलायो आहे वाह वाह तमामु बहितरीन सोरा फ़क़ीर जो ॾियारो हुजे हिन करे पर हेॾा खैरपुर में असांजो हिकिड़ो फ़क़ीर फुल फ़क़ीर वेठो हुजे फ़क़ीर हिनखे बि सलाम वालेकुम सलाम उनजे तरफ़ां बि तव्हांजी टीम खे तव्हांजे को सॼी सभिनी खे सलाम वालेकुम सलाम मोहबतूं लख लख कुर्ब मोहबतूं आवाजूं ॿियो मामा साईं टमाटो न खाओ हाणे ॾही ऐं गिदामड़ी खाइजे टमाटो खाइण खां चढ़ी वियो आहे मामा इहा त ॻाल्हि असां कई हुजे त वाह भला इहो भला टिमाहीअ जो फसल हुजे नंढड़ो फसल हुजे थोरी देरि लाइ हुजे वरी ॻाल्हियूं साॻियूं हुजनि इन करे हाली गिदामड़ी ॾहीअ ते गुज़ारो आहे बाबा हा बाबा ईअं कजे पर हाणे ॾिसंदा हुजो त चांवर सस्ता वठंदा हुजनि दुकान ते महांगा मिलंदा हुजनि पोइ काॾे वेंदो हुजे माण्हू हा ग़रीब हारी वीचारो हो आहे न परेशान आहे हारी परेशान आहे वीचारो असीं चवंदा हुजूं त ज़राअत खे हथी मिलंदी हुजे भला कंहिं मां ज़मींदार जा हारी खणी 2-3 रुपया कमाया हुजनि त उन्हनि जो बि हक़ हुजे हुनजो बि हक़ हुजे ऐं जेको हारी कार्ड हले थो उहो मिले ज़मींदार खे तो हारी वीचारे खे कुझु न थो मिले बसि पोइ इहो हारी खे बि सोचणु पर दुकान वारो जेको हुजे भला 2 रुपया उहो बि कमाईंदो त बच्चनि जी का तालीम को दवा को दरमल को कपिड़ो को लटो नंढे बि त ख़ुशहाल ईंदी हुजे न हाणे हिकिड़ा माण्हू जी जी उमेद आहे इलाइक़नि जो सिंधी माण्हू जाॻियो आहे तालीम जे कढ बि आहे हुनर कढ बि आहे थोरो ॿाहिरि बि निकिरंदो त भलो थींदो भलाई थींदी हा बसि इहे नंढड़ा फसल बि पोखींदा हुजनि तालीम पोइ फसल पोइ हुनर असुल कमनि में सनस में काहिजी पवंदा हुजनि हा बिल्कुलु काहिजी पइजे हा बा काहिजी वॾी महिरबानी मौला अव्हांखे ख़ुशि रखंदो वॾी महिरबानी मोहबतूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सो लतीफ़ साईं चयो हुजे त जे घिड़िया से चढ़िया ईअं अथई हाय हाय सुणो बेटा चए त जे घिड़िया से चढ़िया ईअं अथई पोइ मए मते महिराण में टपो ॾेई त मिलंदई संभूड़ो सीणासी सो माण्हू चवंदा हुजनि त मोहबत जे मैदान में कुॾी पइजे काई पोइ हिकिड़ा मल्ह जे मैदान में हिकिड़ा रांदियुनि जे मैदान में हिकिड़ा तालीम जे मैदान में हिकिड़ा हुनर में हिकिड़ा सैनस में हिकिड़ा वापार में हिकिड़ा पंहिंजे किर्त में हिकिड़ा पंहिंजे फसल में हिकिड़ा पंहिंजे वणज वापार इहे सभु कम ॼणा अव्हां कंदा हुजो तॾहिं सॼे मुल्क में ख़ुशहाली हुजे कामयाबी मिलंदी हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं त हिकिड़ो अहिड़ो ई ॿियो कलाम हुजे सचल साईं रे वरी भला हलंदा हुजूं अॼु को रंग में ॾे रखंदा हुजूं तोसां मुंहिंजी सुणा साईं रहिजी अचे
तोसां मुंहिंजी सुणा साईं रहिजी अचे सल सो ये बस सुण आवाज़ हुजनि हिकिड़ो मास्टर वलीअ जो आवाज़ हुजे दिबा सर जो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं एक दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम राम राधा में अव्हांखे भलीकार चवंदा हुजूं ऐं साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं जीअं पहिरियां ॿुधायो हुजे त मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अव्हां हुनखे ॾिसंदा हुजो सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो शेयर करे छॾींदा हुजो हुन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उन ते बि खोड़ सारा रंग पिया हुजनि हिन प्रोग्राम जा बि रंग अची वेंदा हुजनि उहे बि अव्हां ज़रूरु ॾिसी सघंदा हुजो पर असल ॻाल्हि अॼु जेका शुरूआती ॻाल्हि कई हुजे ओ राधली काथे कोड़की में टंग फाथी हुजई सा चाह खणी ईंदी हुजा अल्लाह हाणे चाह खणी ईंदी हुजे को खारे ते खारे में विझी खणी ईंदी हुजी जा मूं चयो हुजे भला हाणे खणी चाह जो ढोको ॾींदी हुजाए हाणे या सुबुह सां नेरानी चाह पीअण जो फ़ाइदो छो हाणे उन में को सुबुह सां को सणबा को हुजनि के उफराटा हुजनि को हुन सां मानियूं हुजनि को मानियूं हाणे सही हुजे पर उफराटो पचाऊं हुन खां पोइ चाह तो खमिले हाणे खणी ईंदी जी भला खणी बस हिकिड़ो मन ॾींदी हुजाए ॿियो वरी तोखे बरो थींदो हुजे बस जरा निभाग मथे में लॻे पोइ पंहिंजी चाह न खणी आई हुजे तूं त पहिरें ॾोकींदो हुजे हा तूं खणी ईंदी हुजे हाणे खणी पीअंदी हुजे हाणे आउं ॾोकींदो हुजां बाक़ी तूं वरी कहिड़ो सिंधीअ में चवंदा हुजनि चखंदी हुजे तूं कहिड़ो काशके सां पीअंदी हुजी हा राधली तूं कहिड़ो चमचे सां चांहि पीअंदी हुजी छाणण त ॾींदो हुजे छाणण त ॾींदो हुजे हाणे छा तोखे छाण छा कंदो चिंचे सां को दवा हुजे को खंघ जो सरबत हुजे जेको चिंचे सां पीअंदी हुजां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं साईं फकीर खानो संजवाणी स्टेशन पाटियूं का भली करे आयो हुजो साईं ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर तव्हां ख़ुशि आहियो हा हा असां बिल्कुलु ठीकु हुजूं हाणे ख़ैर हुजे सब खैर आहे साईं हाणे इहो फसलनि जा अघ त तव्हां पाण ॾिसो पिया रोज़ टीवियुनि ते हिननि ते साड़ियुनि वारा बि रड़ियूं पिया कनि अॻु में कणकनि वारनि रड़ियूं कयूं हींअर शायदि अञा ताईं त कमंद न को मिलूं खोलियूं अथनि न कमंद जो अघु कयो अथनि खंड त वञी 200 खां बि किरास कयो आहे बाबा इहे लोंबर में इहे मिलूं बि खुलंदियूं हुजनि अघ त इहे हाणे कणक जा बि अघ रखिया त हुजनि हाणे हिनजे कमंद जो अञा कोन रखियो कणक जो बि ईंदड़ कणक जो रखियो अथनि हिन मंझि बि बारदाना मिलंदा हिननि ते कमीशननि ते हिननि ते असांखे वरी बि वञी इहो 2200 रुपया मण मिलंदो बाक़ी असांखे ॿाराड़ी जी हुकूमत जे पॉलिसियुनि जी तव्हांखे बि सॼी ख़बर आहे असांखे बि ख़बर आहे पर हाणे इहो ईअं हुजे त जीअं माण्हू चवनि पिया टमाटो वॾो महांगो थी वियो हुजे अब जेके खणी ईंदा हुजनि खपाईंदा न हारी खे छा बचो हुजे जमींदार खे छा बचो हुजे इहो बि थोरो ॾिसंदा हुजो न मुंहिंजो हींअर आऊं भाण जी बोरी वठी आयो आहियां DAP जी 14,900 रुपया हल त माना हाणे हज़ारनि में हाणे इहो हालांकि जेतिरो अघु DAP हुजे ओतिरो अघु फुटियूं हुजनि जेतिरो अघु यूरिया हुजे ओतिरो अघु कणक हुजे जेतिरो अघु टेवी हुजे ओतिरो अघु सरियो जो हुजे कानून तीअं थो चवे बसि बाबा हाणे कणक बि पोखणी हुजे ॿिया फसल बि पोखणा हुजनि बसि पोइ ओ चवंदा हुजूं त इहो रोसूं बि खासूं बि सो हाणे पंहिंजो कमु हुजे इहो अॼु साईं शफ़ी फ़कीरी लड़ीदार कोन ॿुधायो अथव अदी खे चओ इहो हेलो सलाम वालेकुम सलाम खुश चाक चङी भली हुजी हा तूं जीतो जे आऊं बि खुश बैठी हुजां ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे हा
हाँ नेरन करे सदी हुजे चाह पींदी हुजी हाँ चाह पींदी हुजी हाँ चांदी हुजे बोड़ी अरे नाश्ते जी गाल कंदी हुजे चाह चाह जी चे हाँ हाँ नेरन करे छरी हुजे बाबा हाँ ए पाण हेडो घींदी हुजे ने जे करे ने आवाज ही न हुजे हाँ हाँ डाडो भी ठीक हुजे हाँ तो सलाम क्या चवे हाँ सब सलाम भाउ के भी सलाम सभिनी घर वारनि के सलाम सलाम ॾींदी हुजी घोट वारनि सभिनी खे सलाम बाबा के भी सलाम हाँ तू अचे अचे हाँ ईंदा हुजूं ईंदा ज़रूर ईंदी हुजा हाँ अचे उते त घर जो कमु कराईंदी हुजींस इहो माल जा छेण हाँ माल जा छेणा खाईंदी हुजींस गाह कराईंदी हुजींस पोइ गुॾ कराईंदी हुजींस हीअ अचे छेणा तो खाईंदा हुजनि रोज़ी न इहे हाँ 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 हिते हाँ हाँ छेणा हाँ। तू खणंदो हुजी ठीकु हुजे वॾी महिरबानी सभिनी हुजे खे रोज़ सलाम ॾींदा हुजो चाहे इहा बि न जहिड़ी भलड़ी हुजे मूंखे काके सां कचहरीअ में लॻाए पाण जहिड़ो हुयो नुड़ो हणी चाह खे शुरू करे पोइ हाणे छॾियो पाण जो रिबंदो हुजे ऐं वरी ॻाल्हाईंदी बि हुजां चाह जो ढुक बि पीअंदी हुजां माना ॿई कम हलंदा हुजनि हल चाह खे माना ईअं उली हुजी थरमाई हुजी छा हलो सो फोन कयो हुजे काके सो फसलनि जो ज़मीन जो इहो वरी नंढड़ी रोज़ी न ॻाल्हाईंदी हुजे इन जे वरी ॻाल्हाइण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुजे पर ॻाल्हि मूं इहा कई हुजे त वरी बि कम हुनर वणज वापार इहे सभु पाण खे कमु ईंदा हुजनि हुनरमंद माण्हू कॾहिं बि बुख न मरंदा हुजनि हाणे महिराण टी ते हिकिड़ो नौजवान आयो हुजे त उमिरि बि अञा नंढड़ी हुजे त ईअं बेंचो वॼाईंदो हुजे मूं हुनखे ॾिठो हुजे मूं चयो बाबला ॾे हाल अहिवाल हेॾे नंढड़ी उमिरि में तूं हीअं बेंजो सिखी हुजी बेंजे में राग वॼाईंदो हुजी ऐं सभु कीअं सुखो हुजी चईंसि घर जी तरबियत मिली हुजे घर मां ई बाबा खे ॾिठो हुजे ऐं सिखी हुजां हाणे घणा ॿार त ईअं हुजनि त जेको बाबा चवे ॿार वरी उहो कंदा कोन हुजनि ॿार वरी चवंदा हुजनि बाबा असांखे न रोकींदो हुजे असां असले आसमान मां तारा लाहे ईंदा हुजूं हा पर हिकिड़ा वरी वालदेन खे सम्झी करे उन्हनि सां गॾु इहे ॻाल्हि ॿुधी करे उहो पंहिंजो सिखी ऐं हुजे जेको जेको बि वालदेन जो चवण कंदो हुजे ऐं उन्हनि जे नस्के कदम ते हलंदो हुजे उहो ई कामयाब थींदो हुजे अॼुकल्ह वरी जेको हुजे वॾड़ा जो ॻाल्हि कनि चवनि हिन जो हाणे मथो कमु न कंदो हुजे इहा ख़बर तव्हांखे न हुजे की हिननि वॾनि मां ई तव्हांखे जेको हुजे नसीहत मिलंदी हुजे ऐं वॾो हमेशह माण्हू खे सही चवंदो हुजे न पर वरी वॾे खे वरी सम्झाइणु खपे बाबा हींअर जेको हुजे ही सब्जेक्ट जेको हुजे इहो भलो हुजे हींअर हिन जे दुनिया में ॻाल्हि हुजे या वरी हिन में तमामु घणा शागिर्द हुजनि वरी आउं ही कंदो हुजां पर हुनुर कहिड़ो बि हुजे पोइ हे कमीराऊं हलाइनि पोइ कंप्यूटर हलाइनि पोइ को बेंजो वॼाए को साज़ वॼाए माना इहो बि हिकिड़ो वॾो हुनुर हुजे इहो बि माण्हूअ जी कारीगिरी हुजे हा वॾो ॾुखियो कमु कारीगिरी माण्हू लाज़मी करणु खपंदी हुजे पोइ उहा हुनुर में हुजे तालीम में हुजे फसल पोखण में हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मां पुनाल हुसैन मां जो घटी शहर खां छाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला दुआ अलहमदुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अदा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं मुंद मौसम प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे माशाल्लाह प्रोग्राम में 14 जा चंड लॻो था तव्हां पाण अदा 14 जो चंड इहो केरु अदा इहो केरु 14 जो चंड लॻ गई सुबुह में न इहो तूं चंड ॾिठो ई सही न हुजे न सही ॾिठो हुजे सही ॾिठो अदा मां 14 जी चंड लॻो त तव्हां सफ़ा ॾाढी काई लॻी पई अदी अॼु वॾी महिरबानी वॾी महिरबानी अखियुनि जो ऑपरेशन कराईंदो हुजे चंड सही न ॾिठो हुजे हलो हलो हुजे छो या के तूं बि पाण खे मना हाणे सीट न कंदो हुजे ॿिए जी ॻाल्हि ॿुधी सीट न कंदो हुजे माण्हू ॿिए जी ॻाल्हि त न हलंदो हुजे पाण खे बि ॾिसंदो हुजे तुंहिंजे वात में छा हुजे तुंहिंजे वात में त ॻाल्हि ठही न हुजे पोइ हाणे हीअं सधो हलंदो हुजे ॼण बसि जेल में हीअं किलो लॻी गयो हुजे ज़ाहिरी ॻाल्हि
माण्हू राति में 14 चंड ॾिसो न असां सुबुह में बिठा हुजूं माना छा सम्झंदी हुजे बेहयाई बस हाणे हिन में इहा कहिड़ी ॻाल्हि हुजे दुश्मन भले सड़ंदा हुजनि ॻाल्हियूं कंदा हुजनि वरी सड़ंदा हुजूं हा पर घर में दुश्मन हुजनि इहो त राधुल चवंदी हुजे सच भली लॻई मच पर हाणे वरी हलंदा हुजूं त इहो बेंजो वॼाईंदो हुजे नौजवान ऐं हुनजी कहाणी बि ॿुधंदा हुजो हो हुनर में अॻ भर हुजे त मूंखे ख़ुशी थी हुजे ॾाढी त अहिड़ा नौजवान हीअं अॻियां ईंदा हुजनि ॿिनि नसनि पतनि खां बचाल आहे ॾिसो हुनर केॾो कमाल जो हुजे सो इहो बेंजे जो रंग बि ॾिसंदा हुजो हुनजो हुनर बि ॾिसंदा हुजो हुन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि लाज़िमी हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां ॾेह में हुजो परॾेह में हुजो जिते बि हुजो अवां सभिनी ॾिसंदड़नि खे महिराण टी जे ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे ॾिसंदड़नि खे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो हाणे हे मुंद जी मौसम सरो जी मुंद में जेको हाणे मौसम हाणे सियारे ॾे वञे त अवां पंहिंजी हाणे तयारी करे छॾींदा हुजो पोइ न महिल वरी जीअं चवंदा हुजो त हाणे टमाटा महांगा पोइ हाणे काउंट कीअं वठूं पोइ बूट कीअं वठूं पोइ वरी लोयूं कीअं वठूं सो इहो माण्हू सवेल ई वक़्त सिर माण्हू कमु करे छॾे न पोइ हिन महांगाई खां माण्हू बची पवंदो हुजे इन जे करे त माण्हू पोइ वक़्त खां अॻु ई पंहिंजूं शयूं करे छॾे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला नाश्तो वाश्तो कयोसीं बबेदा मगज़ पराठा माखी मखण साईं भले एॾो माण्हू नाश्तो कंदो हुजे पर वरी बि पोइ दुनिया में माण्हू हलण बि ईअं खपंदो हुजे त माना सुबुह खां पोइ तोखे यादि कयमि बसि असां कंदो हुजे अगले जो भले वात पाणी थिपंदो हुजे अदा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे माना इन बि तोखे जहिड़ो मना सम्झी हिचकायो हुजे बसि हिन बि ॿार वांगुरु सेखारींदो हुजे हा न हिकाए करे नाश्तो कंदो हुजे मखण हुजे माखी हुजे भले तुंहिंजे वात मां गिग गड़ंदी हुजे भले पोइ रुखी मानी खाधी हुजे त पाण न ईअं न हुजे हा न ईअं हाणे मां बि चवां हेॾे वञी पहिरियां फोन कर हलो हेलो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे हुजे आदि कहिड़े शहर खां आदि लाड़काने खां शहनाज लाड़काने खां आदि शहनाज हुजे भाभी ठीकु हुजो चङियूं भलियूं हा तव्हां ख़ुशि हुजो सभु ख़ैर असां बि ठीकु लॻा पिया हुजूं तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो अदा वारा सभु ख़ुशि आहियूं तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे असांजो अदो बि ठीकु हुजे पेश भला जी अदी असांजो अदो ठीकु हुजे हा हा उहो बि ख़ुशि हुजे उहो यको तव्हांखे यादि पियो करे जेको कान लॻे त मुंहिंजो सलाम चयोसि ऐं मूंखे चयोसि त को सुठो पंहिंजी पसंदि कधी राधा सिंधी चए थो त मूंखे कलाम ॿुधाए अॼु भला तव्हां गॾु न हुजो सा न हो तव्हांजो इंतज़ारु करे करे हो विंझण वियो चइबो मां विंझी चइजसि तव्हांजी अधी राधा सां तूं ॻाल्हाए वठि
वाह 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 अच्छा ॿियो सभु ख़ैर हुजे घर वारा सभु ठीकु हुजनि सभु ख़ुशि हुजनि सभु ख़ुशि हुजनि तव्हांखे सलामत था ॾियनि ख़ैर लॻो पियो हुजे लाड़काणे जी मौसम कीअं हुजे ज़बरदस्त मौसम अचो हाणे चकर लॻाए वञो हाणे चकर लॻाइण जी मुंद हुजे ॾाढी ॾाढी भली पली भली रखी आहे साग लथो आहे हल चांवरनि जी मानी ऐं पली हा पली पली पर वरी हुनमें मच्छी बि हुजे सभु सभु ख़ुशि हुजनि पर ओ अदी जी चवंदा हुजनि त हुजे ई नाणो त पोइ घुमजांइ लाड़काणो सो हाणे पोइ असां जे खीसे जे हाली जेको हुजे लाड़काणो चती बि न हुजे हीअं टुग लॻो पियो हुजे ॾिस त सही न लाड़ो हाणे काॾो न ईंदो नाणो त न ईंदो हो नाणो बस कोशिशि करूं त को नाणो अचे त पोइ को घुमंदा नाणो आहे तव्हां चई पोइ त नाणो खोड़े बस पोइ हेल टमाटा बि न कया हुजनि जो वाह जी वट थी वेंदी हुजे महांगा हुजनि टमाटा ॾाढा महांगा हुजनि छो पर इहो हेल इहो फसल मूंखां ईअं गुसी वियो हुजे ज़रे तां मां चवंदो हुजां पोखींदो हुजां हे त घर में ॿ टे वलियूं हीअ सदोरी हणंदी हुजे हा न वरी हिते हणंदी हुजां हा जी हीअ टमाटो घर में हणंदा हुजूं पर हे अहिड़ी तव्हांजी मूंखे भाॼाई मथे में लॻी हुजे जो न सुबुह भली भाॼाई तुंहिंजी भली आहे भली हुजे शुक्र करे अहिड़ी असांजी मिली हुजे हा बस भली भली मुंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाए हा अची वियो हुजे तो वालेकुम सलाम ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ॿियो सभु ख़ैर आहे सभु ख़ैर बा सदाई ख़ुशि हुजो आबाद हुजो खिलंदो ॾिसांव तव्हांखे ॿिन्ही खे वाह वाह इहो राधा बि ख़ुशि आहे तव्हां बि ख़ुशि आहियो अॻिले छंछर ते असां तव्हां सां न ॻाल्हाए सघियासीं हाओ भाउ न ॻाल्हाए सघिया बसि पोइ असांजो टिकी चढ़ी हुजे अव्हां ते हा न बिल्कुलु साईं ईंदासीं असां तव्हांजे लाइ पली कढे करणु शुरू कई आहे वाह 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 ये बाबू पली वाह वाह ये मोहबतूं आवाजूं बचड़ा ठीक हो जने अचो हाणे असां वटि अचो लाड़काणे वारी मौसम भली आहे हा साईं ज़रूर 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 बाबा हिन मुद में लाड़काणे ज़रूर अचूंसीं हा बिल्कुलु बिल्कुलु रती राधा ख़ुशि आहे खैर लॻो पियो हुजे त तव्हां कीअं हुजो बचड़ा ठीक हो जने अल्लाह जा एहसान दुआ अती नसीब सां ॻाल्हाईंदी आहे कोन ॻाल्हायो हुजेसि ॻाल्हायो हा हाओ हाओ वॾी महिरबानी हुजे लख थोरा लख थोरा कुर्बा आवाजा मोहबतूं आवाजूं हिन चांहि पीती हुजे थोरो हिते सूर थी पियो हुजे असल में इहो हुजे भाऊ ॿुधाईंदो हुजे लेट न हुजे हा लेट न हुजे पोइ बसि इहो चऊं कि प्रोग्राम जेको हुजे उहो असांखां गुसंदो न हुजे पोइ इन जे करे न ॾिसी सघूं पोइ बि फोन कॉल करूं हाणे अधो वञा लेट जो मोहताज हुजे लेट जो मसलो हुजे हींअर सिरूं अची हुजनि अची विया हुजनि सोलर प्लेटूं अची गया हुजनि पर सिस्टम जिते हुजे उते लाइट जो मसलो हुजे त पोइ हसर छा कंदी हुजे न लाइट ईअं हथ जूं हींअर लाइट ठही वञे त टीवी हले माण्हू ॾिसी सघंदो हुजे मोबाइल में अहिड़ियूं हींअर चवंदा हुजनि एप्लीकेशनूं अची वयूं हुजनि मोबाइल में हा हा मोबाइल घणे हुजे इहो मोबाइल जेको माण्हू वठनि जहिड़ो मुंहुं अहिड़ी मिठाई उनमें छा हुजे वरी एप्लीकेशन पोइ फाइंस बुक ते पोइ वरी चवनि प्ले स्टोर हुजे वरी उन में वरी उन में वरी समझो हुजे कि हाणे सवलर इन में हले न ईअं किथे हींअर माना उन मां कढंदा हुजूं कि कहिड़ी कहिड़ी असांखे वठणी हुजे ईअं पोइ हे जेको अफ्रीका मां अॻे अधे फोन कजे पोइ न ॿुधायो हुजेसि हिन में हे अहिड़ियूं एपलूं अची वयूं हुजनि हीअं हाणे त असां हिन में मोबाइल में ॾिसंदा हुजूं मूं चइबा न खारो न तार न कुझु मोबाइल में चयासीं मोबाइल मूं चइबा इहे सिस्टम हुजनि हाणे खणी किथे बि वेठा हुजूं मोबाइल में हर शइ जेका हुजे पई हुजे हा फोन कॉल वठ हलो हेलो जमातुद्दीन वाली खां ॻाल्हाए रहियो आहियां गुलाम अकबर किथां कहिड़े शहर खां जमालुद्दीन वाली शहर पंजाब खां पंजाब खां ॻाल्हाईंदा पोइ इहो ज़िलो त ॿुधाईंदा हुजो त पंजाब जो ज़िलो रहीम यार खान हाई शाबाश पोस्ट ऑफिस बि रहीम यार खान ईअं हा अदी राधा इरामो के असांजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे तव्हांखे बि असांजे तरफ़ां खोड़ सारा सलाम
वालेकुम सलाम। तव्हांजो ॻाल्हियूं सुठियूं पियूं हलनि। वाह वाह नसीहत ऐं दिमाग़ खे वणनि पियूं। तव्हांखे ॻाल्हियूं असांजूं वणंदियूं हुजनि वरी नंबर मिलाए फोन कई हुजे माना असांखे बि ॻाल्हि वणी हुजे, ॾाढी ॻाल्हि वणी हुजे। महिराण जा मोती सभई सुठड़ा आहिनि, ॾाढा पिया वणनि, पर असांजी फरमाइश बि आहे। अलाए वरी कहिड़ी फरमाइश है? जलाल चांडीअ जो गानो आहे। हाजिर साईं वाह 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 जो कलाम। जलाल चांडीअ जो माना छॾे मूंसां मिलवो पिरी यार मुंहिंजा प्यारा आई गॾु गाड़ियूं खते थी मिलवो पिरी यार मुंहिंजा प्यारा। ॿुधाईंदा त महिरबानी। साईं ज़रूर ॿुधाए, सॼो ॿुधाईंदो हुजे न भाऊ, सॼो ॿुधाईंदो हुजे। थोरो जो कलाम ॿुधाईंदो हुजी न तव्हां। हा महिरबानी महिरबानी, ॿुधाइजो साईं, इहो कलाम असांजी फरमाइश आहे। अदा प्रोग्राम कॾहिं खां ॾिसी? प्रोग्राम मां ॾिसां पियो तक़रीबन महीने खां। वाह 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 वाह, पोइ उते रहंदा हुजो या ड्यूटीअ ते हुजो? न न, हिते रिहायशी पक्का रिहायशी आहियूं रहीमयार खान ज़िले में। वाह वाह, माना पोइ ईअं पुछंदो हुजां मुंहिंजो कॾहिं अचूं त मिले या अचे ओचिता महिमान थींदा हुजूं अव्हां वटि? हा भली 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 कार चवंदा तूं खंड वारी मिल जी भरिसां वेठा आहियूं। वाह 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 वाह, बिल्कुलु वॾी महिरबानी, ये मोहबतूं अव्हां जो रहीमयार सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, परे परे खां वेही असांखे फोन कॉल करो, वरी जेको हुजे कुर्ब वंडो, कुर्ब हुजनि। रहीमयार खान खां फोन कयो हुजे, सभिनी रहीमयार खान वारनि खे पंजाब वारनि खे सलाम हुजनि। सो तारूं गॾु इहो हुजे सिस्टम हाणे। कलाम वाह जो हुजे। हा ते वाह चो मूंखे लॻे जहिड़ो छकड़े में वेठो हुजे। हा हाणे भला अधे जो कलाम या फरमाइश हलाईंदा हुजो, हलाईंदो हुजे। पोइ जेका ॻाल्हि हुजे असल पेट में रहंदी न हुजे, पर हाणे इहा पोइ अचे ज़रूरु कंदो हुजां। ॿियो त कुझु न कंदो न न ॻाल्हि हुजे, हलाए मथां किन कंदो हुजे। न न ॻाल्हि हुजे, कलाम हलाए। हा ॻाल्हि हुजे। हाणे कहिड़ो सुबुह खां तूं मूंखे वॾा हलाए वकड़ हुजे ये मगज़ इहे मगज़ वारियूं इहे तामनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुजनि, माना हाणे मुंहिंजो पेट सफ़ा फुल थी वियो हुजे, ख़बर एॾो ठहो थी वियो। हा हा एॾो ठहो थी वियो हुजे मुंहिंजो। सोभा जलाल चांडे जो कलाम हुजे, नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में, सो इहो ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि हे थांव त खयो वेंदी हुजे, हे 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 खयो वेंदी हुजे। हिकु दफ़ो ॿीहर भली कार अॻियां जे पंहिंजे प्रोग्राम रामो राधा में राधा जे तरफां बि अव्हां खे भली कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हे न सदोरी का सलाह चङी ॾींदी हुजे, त हितां खां वठी हीअं करे हेसि ई माना हीअं हेतिरी हित करे भित ठाहे, पोइ वरी दरिया जी चिकी मिटी खणी हिन में न इहो टमाटनि जूं हीअं अकियूं वलियूं हणी छॾियूं हूंदा हुजां, त हींअर टमाटा हींअर 20 टमाटा खणी वेंदो हुजां त खीसा भरे खणी ईंदो आहियां, पर अहिड़ी लॻी हुजे सरदारी। इहो वरी सम्झ तूं ॾींहं ॾिठे ख्वाब लही, ख्वाब हक़ीक़त हुजे तोखे को मरो हुजे बस। हाणे वरी जिन न कया हुजनि चवंदा हुजनि यार इहा असां हेल वॾी ग़लती कई हुजे। माना हितां खां वठी हेसि ताईं हुजे, खीसे में 6 टमाटा खणी वेंदो हुजां त खीसो माना फुल, खीसे में 6 टमाटा खणी त खीसो फुल माना
माना 600 रुपया लगो पियो जे हेड़ा टमाटा हुजन माना छत माना सेर माना समझे हिता ही जो हमारी हणदो हुजिया त सां भे टमाटन जे विच में हुजो विच में माना डोकड़े असली डोकड़े है समझी। हेतरी टोकरी खणी विंदो हुजां त परियां माना लिकंदो ईंदो हुजां त केरो ॾिसी न वठंदो लिखंदो छो डोकड़ न कोई खसे वठंदो हुजे माना एतिरा वरी ये बोझे हा टोकरी माना हेड़ी सुबुह जो टोकरी मथे ते खणी वेंदो हुजां हा इन में डोकड़ भी नहीं हेॾा ॿाहिरां बि सोन अंदर बि सोन इन में हाय 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 हा पर निभाग कयो हुजे निभाग न बस निभाग लॻी हुजे मूंखे तोखे मूं चयो हुजे चयो धूड़ चयो हा, हुजे चयो हुजे मूं धूड़ तोखे चयो। गरम हेल भला कुछ कंदो हुजे तोखे सद ना वरी असां जने हारी नारन खे इहा ख़बर न हुजे न त इहो अॻिते ईअं थींदो हुजे अघु हे। वरी जिन न कयो हुजे हींअर हीअं करो वेठा हुजनि हाणे वरी जनानियुनि खे चवनि ॿेली तोखे मूं चयो हुजे कंदो हुजां तो चयो हुजे न कंदो भला मुंहुं न करो हुजे जनानियुनि जो हुजे मुंहुं न- भाग पंहिंजी कुड़ीअ में हुजे तोखे भला चुंगू हणी हा तोखे हथनि में सूर हुजे हा हाणे इहो वरी जनानी जो कमु हुजे पर चुंगू हणण में टमाटे में कढ़ो तोखे इहे 20 वण मुआके खां उधार वठी ईंदो भला हुजे। खणी तूं बि ॾींदो हुजे न तो पोइ न वात में छा फुलकड़ा हुजनि असां वरी दुनिया में सेनसी तौर सोचींदा हुजूं पर नथी तौर इन तौर बि सोचींदो हुजे त अॼु हीअं पैसा न हुजे न मोटर साइकिल वठंदा हुजूं पंहिंजी मोटरसाइकिल जी हुन ॻाल्हि कर। चक्कर ॾियूं घुमूं दरिया घुमूं कचा पोइ सावकूं असल तो न कमायो हुजे हिन साल माना टमाटे मां कमाए हिन मथां वरी ॿी भूंगड़ी ठाहे करे माना वरी को घर हिन खे जे मथां वरी ॿी हा पोइ वरी न माना नओं वरी को रंग कजे हा माना नवां महिमान दुल सरनायूं माना रामले से हेल टमाटो अहिड़ो लॻो हुजे त ॿ माड़ ठाही हुजेसि रामले हा इहो तुंहिंजी गुज़ारत राधुल सम्झी वई हुजे हाणे पर वरी दुहला वरी सरनायूं वरी हिन जे मथां ॿी माड़ ठहंदी हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम हिन बि सलाम तूं ॿारनि रिझाइण में रहिजी हुजी सलाह ई न ॾिनी हुजे त को अदायल टमाटो पोखींदा हुजो को वॾो उन मां फ़ाइदो थींदो हुजे बस दया कंदा हुजो टमाटो पोखींदा हुजो ॿिज आहे किथे किथे मिले पियो पर अञा महांगो मिले पियो न थोरो ॾाढिया ॻाल्हाईंदो हुजे मां त ॿिज टमाटा लिया आहे पर महांगो मिले हिन करे पंहिंजो पोखियो अदा भला तो इन मां फ़ाइदो वतो हुजे अजी तो भला इन मां फ़ाइदो वतो हुजे पोखिया हुजे नहीं टमाटे जे ॿिज पोखे हुजे या चुंगियो कोन हुयो कोन पोखिया। चुंगियो हणंदासीं त पोइ टमाटो थींदो हाणे वरी जॾहिं बस लथा इहो तव्हां रुॻो इहो सोचींदा रहंदा हुजो असां वाई पंज जेको आहे सो देरि सां पोखींदा आहे जेको लाड़ जो अॻु में थींदो आहे पोइ कमाया लाड़ में लथो हुजे कमाया हैदर भट्टी ॿार रिझाइण में ऐं रामू बागड़ी टमाटा वरी ॿिया पोखे विया हुजनि ॿुधे सो हैदर भट्टी ॿार हाणे पोखींदे वाई पंज में टमाटो पोखींदे हुजां जॾहिं वरी अदा हाणे वरी अघु लही वेंदो हुजे हाणे छा थींदो हुजे पोइ वरी मथे ते दया कंदा जो अघु थींदे दया कंदा जो हा पोइ वरी ईअं कंदो हुजे बिलोरनि रांदि खेॾंदो हुजे टमाटनि सां वरी पोइ ईअं लही वेंदा हुजे तूं उहो कमु कयो राणे खे ॾींदो गाॾे ते खपाए वेंदो हा उहो वरी सदोरो हुजे थो मूं चयो तूं पंहिंजी या छमाई विञाई हुजे ॿार रिझाइण में ऐं रामू बगड़ी वरी पंहिंजी जनानीअ खे रिझाइण में माना असांखां टमाटा ईअं विया टमाटो वियो हुजे चढ़ी बसि असां रुॻो ॿार रिझाइण में पूरा हुजूं वॾी महिरबानी घर जो कमु हुजे न वॾी महिरबानी वरी महिरबानी वरी साड़ न कंदा हुजो भला जिन ॿाहिरि पोखिया हुजनि उन्हनि खे फ़ाइदो मिलियो हुजे त इहो बि माना सम्झो असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि भला उन्हनि खे बि उन्हनि जे करे असांखे मिलंदो आहे पर घर में को हिकिड़ो त माण्हू को अकुल वारो हुजां रुॻो मां अकुल वारो हुजां बाक़ी बेअकुल खणी घर में हणी न हाणे तो जेका ॻाल्हि कई हुजे घर में को हिकिड़ो त अकुल वारो हुजे माना ॿई न हुजो न हिकिड़ो माना हुजां मां त हाणे सलाह त अॻे छो न कयो हुजे हाणे अॻे तो ख़बरो हुजे मां वरी उथी न सघंदी हाणे वञे हीअं वजन वधाईंदो वञे वजन वधाए मूं पोइ रगो हीअं खट ते वेही रगो हीअं करे बसि फिरे हीअं फिरे हीअ माण्हू कुझु वजन खे घटाईंदो हुजे को ॿनी ॿार जो कमकार कंदो हुजे को हले फिरण में सवलो थींदो हुजे त बसि हितो हुजे मम लॻो पियो मां हिन साल मुंहिंजो इहो हुजे त मां सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ कंदो हुजां
तालीम पिराईंदा हुजो, बचड़नि खे तालीम ॾींदा हुजो, हुनर सेखारींदा। मां इन में हुजां, ॿियनि वरी फसल पोखा हुजनि, माना तू सलाहन में पूरो मां ॿियनि खे सलाह ॾियण में पूरो। मूंखे में पूरो हुजी, कम वरी विचा ॿिया पटे विया हुजनि। हारी बि फोन कनि ज़मींदार वादारा, माना अघो न मिलियो हुजे, मां बि वरी उन्हनि जी ॻाल्हि करां, अघो कोन मिलियो, पाण वरी टमाटा पोखे आ गाम थी विया हुजनि। इहो बि सही हुजे, जिन जिन बि असांजे ॿाहिरनि इहे पोखा हुजनि, उन्हनि खे इहो फ़ाइदो मिलियो हुजे, इहा बि असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। हाणे त चवां त इहो निकिरी पवंदो हुजां हड़ खणी हीअं, अदा अस्सलाम वालेकुम, बसि दिलि चयो त अव्हां सां मिलण आयो हुजां, 2 मिंट बसि जिन टमाटा कया हुजनि उन्हनि वटि ॿियनि खे हाली चवंदा हिकिड़ो टमाटो बि न ॾींदा हुजनि। न न ईअं बसि मिड़े पोइ ॻाल्हि कया था, बसि पोइ इहो दिलि चयो मिलंदो हुजां, पोइ वरी जनानी घर में मिड़े मथो खाई वञे त अधे वारनि वटां मिड़े 2 टमाटा खयो ईंदो हुजे, तो मिड़े वरी महिमान ईंदा हुजनि, भाॼी चाढ़णी हुजे, 2 टमाटा गॾु करे को माना मंडी में वञी बसि सम्झ ग़रीब माण्हू भला पोइ मंडी में उहे ॾींदो हुजे, इहा वरी ॻाल्हि पहुची हुजे। तूं गुज़ारत खे अॻु ई भॼी जेको न वक़्त खां अॻु सलाह न ॾी, बाक़ी गुज़ारत खे भॼण कढ़ी ॾींदी हुजे, चवंदा न हुजनि की पाणी मथे खां हीअं चढ़ी वियो हुजे, हाणे कढ़ी सलाह ॾियूं, हाणे जे सलाह ॾियूं त ॿुढो बसि पोइ लतीफ़ साईं बेतांगीअ त पाणीअ मथे झोपड़ा मूर्ख उञ मरनि, भितियूं पयूं हुजनि कड़े कम जूं ठलियूं, हीअ रुगो हिते वलूं हीअं माण्हू ॿाहिरियनि मुल्कनि में जेको छित ते मथे भाॼियूं पोखे, औरतूं पोखे, हे नाणो कमाईंदियूं हुजनि। हिकिड़ो वंगो तो जहिड़ो अहिड़ा वंगा पोखींदियूं हुजनि, हे वंगो तो जहिड़ो, हलो सो हाणे वरी भला हलंदा हुजूं कलाम ते। सो अॼु वरी भला हिन जो अलण फ़कीर जो कलाम ऐं मोहम्मद अली सहकीअ जो कलाम हुजे। सो ये मालवंद माण्हू जेके माल चारीनि, माल छोड़ीनि, सो हींअर माल जो बि ॾाढो मान हुजे, दिलि चवंदी हुजे त कम लॻो कामोरियूं ॿकरियूं हुजनि, इहे माण्हू धारींदो हुजे, बसि पोइ ॻाल्हि असुल इहा हुजे। पैसे जी माल हुजे त धमाल हुजे, माल न हुजे त धमाल ई न वजंदी हुजे। सो हिकिड़ो त इहो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं हिन कलाम ते, हिन कलाम खे ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ मोटी अचूं था अञा थोरो सारो कयूं। दफ़ो ॿीहर भलीकार खे मिलणी, महिरबान साथियुनि खे ॾे हुजो, परॾे हुजो, जिते जिते वेठा हुजो, महिनत सां हुजो, मज़दूरी सां हुजो, किथे सफ़र में हुजो, सभिनी लाइ दुआ हुजूं। पर हिन मुंद में, हिन मौसम में जेको हुजे, हाणे थधि पवंदी हुजे, कोहिर थींदो हुजे, ड्राइवर ॿाहिरि जेके हुजनि इहे पंहिंजो पाण जो ख़्यालु रखंदा हुजनि, जेके गाॾी में तमामु घणो थी पियो हुजे, ऐं जेको ॿुध रगो चवनि डेंगी हुजे, रगो डेंगी हुजे, मलेरिया बि पाण खे बचाईंदा हुजे, हा तो मलेरिया बि जाम हुजे या डेंगी बि जाम हुजे। सो इन जे करे वरी हाणे त अहिड़ियूं बीमारियूं वरी अची वियूं हुजनि, सो हाणे त डट करे तोरे जेके माण्हू हुजनि उहे सभु परेशान हुजे। हे तव्हां खां हींअर हेतिरी मलेरिया किथे हुजे, माण्हू जो मग़ज़ कम न कंदो जहिड़ो त बीमारूं लॻूं पयूं हुजनि, बसि मालिक खे बाज पवंदी। सो इहो मच्छरनि खां बचाव कंदा हुजो, घर घर दूंहों, पोइ पासे में चवंदा हुजो, डॉक्टरनि खे चवंदा हुजो, म्यूनिसिपल वारनि खे चवंदा हुजो, दूंहों कंदा हुजनि, मच्छरनि खां पाण खे बचाईंदा हुजो, बालकनि खे बचाईंदा हुजो, छो त बालक स्कूल सफ़ाई सुथराई जो बि लाज़मी ख़्यालु रखंदा हुजो, ऐं पाणी जेको हुजे ख़ासि तौर ते उन जो बि ख़्यालु हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा
उमरकोट सिंध मेर दलवानी। वाह वाह यूके। जी जी मावी जो शहर। हाँ तो ॿियो ख़ैर हुजे ता ठीक हुजो चङा भला। ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो सभु क्या रहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। उमरकोट त वाक़ई हुजे पर जिते चवंदा हुजनि मारूई अचे क़ैद थी हुजे पर मारूईअ जो खारोड़ो जेको असुल ॻोठ हुजे उतां जा माण्हू बि हिन वारे ॾाढा ख़ुशि हुजनि। बिल्कुलु ॾाढा ख़ुशि माण्हू लॻा पिया आहिनि। तव्हां अचिजो न उमरकोट में घुमणु तव्हांखे किलो। हा उमरकोट किलो बि घुमजो पर खारोड़ो में हेल इहो थर वसियो हुजे त उतां जा माण्हू ॾाढो खेलंदा हुजनि बिलाड़े खेॾनि रांदियूं खेॾनि। मूं चयो मारूई त अॼु ॻाईंदी हुजे जहिड़ो त जिते मुंहिंजा मारू अड़ासीं वाह वाह ख़ुशी थी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो? वधीक ख़ुशि आहियो? बिल्कुलु अदा ख़ैर लॻो पियो हुजे। तव्हां कीअं हुजो? तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? सभु ख़ैर थिया मूं चयो काल प्रोग्राम सुठो थी वियो जो काल करे वठां। वाह वाह अमरकोट शहर में रहंदा हुजो? थोरो साइड आहे थोरो 2 किलोमीटर परियां रहंदा आहियूं। वाह वाह 2 किलोमीटर ॿाहिरां वेठा हुजो माना प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। कीअं रंग लॻंदा हुजनि मेहरान टीवी जा हिन प्रोग्राम जा? तमामु तमामु ज़बरदस्त एंजॉयमेंट मिलंदी असांखे। वाह 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 वाह। ऐं वरी तव्हां फोन कॉल करे वरी प्रोग्राम में शरीक थींदा हुजो असांखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशी जो मोहबतूं हुजनि वॾी महिरबानी हुजे अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा लख थोरा। हाय हाय राधुली खारोड़ो हेल थर वसियो हुजे वॾो रंग हुजे। मारूअ जे ॻोठ जा माण्हू जेके हुजनि उहे रांदियूं नौजवान अहिड़ियूं खेॾनि बिलाड़ा खेॾनि या कोॾी कोॾी खेॾनि उछल उछल। खां पोइ माना जेका उते वरी रस हुजे जेका उते आवाम हुजे माना वॾो सुगुल हुजे वॾो रंग लॻो हुजे सुगुल हेल माना सम्झ वॾो कमु हुजे। पोइ मूंखे त सच पुछी त मूं चयो पोइ मारूई सही हुजे पंहिंजे जाइ ते बेटाई साईं वाह जो पेरो खणो हुजेसि अमरकोट ते वेही हीअं खारोड़ो खे ॾिसंदी हुजे त जिते मुंहिंजा मारू अड़ा जिते मुंहिंजा सांगी अड़ा। हलो अबा ख़ैर केर कहिड़े शहर खां बा? चाल हुजे साईं ठीकु हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि। वाह वाह रोज़ न छंछर ते असीं अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। ममताज़ लासारी जो कलाम ॿुधाईंदो हुजे। बिल्कुलु महिरबानी छा आयो ज़रूरु अव्हांजी पसंदि जो ख़्यालु रखंदा हुजूं पर मौसम कीअं हुजे तबियत कीअं हुजे बदीन कीअं हुजे? वाह वाह वॾी महिरबानी जो लख कुर्ब। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा। काके वध ॻाल्हाइण में मिंट कया हुजनि। वॾी उमिरि जा माण्हू माना ॻाल्हि माना छंडे छाणे करणी हुजे तो वांगी कोन किर किर सॼो ॾींहुं किर कई हुजे मिसाल ॾिनो अॼु त किर काई न हुजे हरो भरो जेको हुजे छेणो भोरी तो खब छेणे भोरण जी हाणे आदत थी वई हुजे। इहो छेणे भोरण जी कोन ॻाल्हि कई हुजे मूं चयो त ॾिस वक़्त सां गॾु कीअं 80 ॻाल्हि करे काको हलियो वियो हुजे तो वांगे या रब कोन कई हुजे रब हा हा रब कंदी हुजे तू ढुक भरी दो जी माना तो बचे काकड़ो सड़े तो सड़े या रब पींदो हुजा हां माना ॻाल्हि मिसाल त माना ठलो मथो हणण केड़ो मथो हणा हुजे टमाटन का ही साल मुंहिंजो विञायो हुजे रुगो मथो आयो हुजे वो कीअं विञायो हुजे पोइ आंधी हुजी जा ॾिसंदी कोन हुजे पपी जो मुंहिंजे हथ में हुजे तूं रुगो सलाह ॾियां हिन में हेतिरो फटो हे ॾिस काठी जा फटा खणी हिते रखे हेतिरो करे ऐं हिन में पोइ मिटी हीअं भरे हीअं सॼी हिकिड़ो खानो ॿियो खानो टियों खानो हीअं फिरी फिरी हितां खां हीअं हेसि ताईं वलियूं अचनि हा एॾा महांगा बस हाणे इन सोच में इन ख्याल में कुछ थी न पांदो हुजे को मूंखे कारी बकरी न वठणी पवंदी हुजे खीर जूं मालिशूं न कयां तो केतिरूं माना तोखे हींअर मनाई हा तोखे वॾी फिफड़ी हुजे माना हे छा सम्झनि हिते टे ये फटा हणंदो हुजां हींअर वरी माण्हू चवंदा हलो जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा? अदा मीरपुर खास फुलाडियो मोहम्मद रहीम लुंड फकीर दरगाह ढेर मिठो फकीर। चाल हुजे अदा चङा भला हुजो तबियतूं बहार?
सभु ख़ैर हुजे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मोहबतूं शांतियूं कुर्बावां जा कीअं रंग लॻंदा हुजनि फोन कॉलड़ी करे वरी अवां बि शरीक थिया हुजो। बाबा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बहरहाल जो टमाटनि बाबा गोॾा ई टोड़े छॾिया आहिनि। हाणे छा कयूं? बसि दादा इन टमाटे ते त जहिड़ो कंदो हुजां त हेल जनानीअ मूंखां इहो वक़्तु जेको हुजे न इहो ईअं हथ मां विञाए छॾियो हुजे यार। हा बाबा बिल्कुलु बिल्कुलु ईअं जो ईअं। बसि हाणे हिननि गोॾा अखियुनि मां हाणे वञूं त काॾे वञूं ग़रीब माण्हू बाबा। बसि बाबा छा कजे। ॿियो ख़ैर हुजे वक़्तु कीअं पास थिए? वक़्तु ज़बरदस्त पास थी वियो। राधा अस्सलाम वालेकुम। सलाम अदा कीअं हुजो? ठीक हुजो? चाक लॻा पिया हुजो? बिल्कुलु ओके ओके ओके। तव्हांजो दुआऊं आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? ओके हुजे। अवां जूं दुआऊं हुजनि। भला तव्हां टमाटो पोखो हुजे अदा न ही वठण वारा हुजनि। टमाटा पोखूं पर पोइ टके दड़ी थी वञे। बाक़ी हीअं न आहे त कमु लथो पियो आहे। माना पंहिंजो बि इहो हुजे जॾहिं पोखिया हुजनि त टके दड़ी हाणे न पोखिया हुजनि त वरी रोअण ईंदो हुजे। मुंहिंजो दिलि चए थी इहो रामू वारो डंडो खणी शुरू थी वञा रामू ते। बसि छा करूं? नसीब जी ॻाल्हि हुजे नसीब जी। बसि बिल्कुलु नसीब जी ॻाल्हि हुजे। वॾी महिरबानी लख थोरा अवां शरीक थिया माना चवंदा हथ मां से वई माण्हू घरनि में वेठा हुजनि उन्हनि बि इहो चयो हुजे छितियूं ड्राहे असले ते टमाटो पोखण। छितियूं ड्राहणियूं कोन हुजनि। छित ते ओ छित ते छा हुजे रुगो हीअं काठियूं को टीन खणी उन जीअं इहे रखनि सिरूं इन बिजली वारियूं हुजे त पोइ छो तो जेको हुजे हथनि मां मौक़ो कढो हुजे। इहो तूं घर में आई हुजे न भागी कंहिं चङी सलाह न ॾिनी हुजे चङी सलाह हेॾो जा ॾिसां त चवां निपुड़े वलियुनि जे जाइ त तोखे पोखींदो हुजां बसि हींअर बसि छतो छा थियो टमाटो ॾिसी तूं बि छितो थी पियो हुजे। भाग छा कयो? साड़ न कंदो हुजे। छा को साड़ छड़ो हुजे। ये को अमेरिका जा हारी न हुजनि को ज़मींदार हितां जा हुजनि मां बि सिंध जो हुजां। पोइ सिंध जो हुजे त तो ककड़ो मरो लॻो हुजे। दुआऊं कयूं हुजनि त दरिया में पाणी अचे को खुशहाली थिए ओ इहा खुशहाली हुजनि आयो हुजे पाणी वरी बि तूं ते जो हुते हुजे। बसि छा कयूं चवंदा हुजनि खयों पाण सां निभाग घुमंदा वठंदा हुजो। छाजो हुजे विंदे विंदे मन अहिड़ो काकड़े में हणंदी हुजे यादि कंदो हुजे। हलो अदो वियो जरा तुंहिंजे हिन चक्कर में फोन ई वई हुजे हले चक्कर में सभु मौजे चक्कर में हुजे। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। जिंदगी रहंदी हुजे त वरी अवां सां गॾु हुजूं। सोभा चवंदा हुजनि त कमु वक़्तु सिर कंदा हुजो वक़्तु गुज़री वेंदो हुजे पोइ माण्हू हीअं हथु हणंदो हुजे। जीअं टमाटा हींअर लही हुजनि हींअर आउं कहिड़ा 20 फटा हणा फटे जाते हिनखे हणंदो हुजां थींदो हाणे कुझु बि न हुजे माना हाणे हुजे सो वक़्तु सिर्फ़ु पंहिंजा कम करे छॾींदा हुजो फसल अहिड़ा पोखींदा हुजो जंहिंमें फ़ाइदा थोरो थोरो पोखींदा हुजो मन उन मां वाह थी पवंदी हुजे त अव्हां जो घर ख़ुशि बचड़ा ख़ुशि पोइ अव्हां अजो ठहिरायो बचड़नि जी ख़ुशियूं कयो बचड़नि जी खे तालीम ॾींदा हुजो पंहिंजो को अजो को घरड़ो वठी छॾींदा हुजो बकरी छेलो ले लो माण्हू वठी सघंदो बाक़ी हाणे हीअं जनानी वठी रुगो माण्हू बेकाट ॿुधे कहिड़ो फ़ाइदो माण्हू जो है न बा ठीकु हुजे सोभा अॼु मोकिलाईंदा हुजो न दुआ सां त सुभाणे अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदा हुजूं वेंदे वेंदे ममता अल्लाह सारी जो कलाम हुजे सो काके फरमाइश कई हुजे गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि उहे बि टमाटे जा हा टमाटा अहिड़ा था हवा में लुॾनि को हा पियो करे को न पियो करे तो मालिक साईं अवां सभिनी खे ख़ुशि रखंदो हुजे सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी बोली धणिया जो अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे गुल अहिड़ी तरह संगा हुजो गुल अहिड़ी तरह सा